दोस्तों अॼु हिकिड़ो मां कमु कयो आहे। पाण ट्रीपुट ठाही आहे जुगाड़ मां। ठीकु आहे, सिर्फ़ु 10 रुपए जो ख़र्चु कयो आहे। मां हुन मां ट्रीपुट ठाही आहे हिकिड़ी। तव्हांखे ॾेखारियां थो त हुन में छा छा लॻो आहे ऐं माना कीअं ठाही आहे। मां उहो तव्हांखे ॾेखारियां थो। मां तयारु करे छॾी आहे, बाक़ी तव्हांखे ॾसींदुमि त माना ठाही कीअं आहे ऐं हुन में छा छा लॻो आहे। मुंहिंजो सिर्फ़ु 10 रुपए जो सिर्फ़ु ख़र्चु थियो आहे। हिकिड़ो नट वरितो आहे मूं, हुनजो जेको आहे 10 रुपए जो ख़र्चु लॻो आहे। बसि वधीक तव्हांखे ॾसूं था। हीअ ॾिसो तव्हां, हीअ वायर हुई हिकिड़ी पुराणी, पंहिंजी वायर पुराणी हुई, उनखे इस्तेमालु कयो आहे मां। हिन ते बि को ख़र्चु न थियो। हीअ पटरो हुयो जेको आहे सो हीअ बचियो आहे, हीअ पुराणो पियो हुयो त हिन मूं ठाहियो आहे मूं। हीअ ॾिसो, हिनखे सराफ़ कयो आहे हिते। ऐं पंहिंजो हीअ जेको नट आहे, हीअ नट मूं वरितो आहे सिर्फ़ु। हीअ हिकिड़ो इहा ॿियो हिन में लॻियल आहे, जेको बुजी खे सराफ़ कयो आहे हिन में लॻियल आहे। त इन जा सिर्फ़ु 10 रुपया भरिया आहिनि। हीअ बुजी बोतल जी आहे, ख़ाली बोतल जेका हीअ ॾिसो, हीअ जेका बोतल आहे हीअ कटी आहे हितां। हीअ जेका मां वायर ॿुधाईमांव, या हिते माना हुनजो जेको हिनसे ट्रामो खोले ऐं हिते मां हुनखे मां लॻायो आहे। हीअ सिर्फ़ु ॾेखारण लाइ रखी आहे, हीअ कम ई न आहे, ख़ाली आहे। हाणे हिनखे असां उछलींदासीं। बाक़ी हीअ लकिड़ो आहे, 3.5 फुट जो लकिड़ो हुयो। इहो बि पियो हुयो पुराणो, हुनखे ट्रेड करे ट्रीपुट ठाही आहे। ॾिसो पाण, हिते हुनखे मां कटियो आहे जेको आहे सो गुगीअ खे। ऐं इन में असां हे विझंदासीं पंहिंजो गुजी हिते। ठीकु आहे, वरी पहिरियां हिन में फासाइणी आहे बुजी असांखे। पहिरियां हिन में फासाइणी आहे। ठीकु आहे, हाणे हिते असां बुजी हिन में जेका नट में फासाई आहे। वरी हाणे हिनखे असां पंहिंजो गुगी आहे हिन में हिनखे फेराए विझंदासीं। हीअ ॾिसो, हिन पइजी वियो आहे। हाणे पंहिंजो मोबाइल हिन में असां विझी सघूं था। हाणे पंहिंजी हिन ई मोबाइल मां कवर लाइ तव्हांखे विझी ॾेखारियां थो। हिकिड़ो मिंट मां वीडियो खे स्टॉप कंदुमि। हाणे हीअ कवर आहे वारी मोबाइल जो, हीअ ॼण मोबाइल ई आहे। हीअं सम्झो तव्हांखे हीअं विझिणो आहे। ॾिसो, जीअं विझंदव ट्रीपुट तव्हांजी तयारु आहे। तव्हां जेकर हिनखे मिसाल हेठि कंदव त थोरो हीअं वरी छिकींदवसि टिनी टंगुनि खे पंहिंजो, त वरी इहा थोरी हेठि थी वेंदी, वरी हेठि थी वेंदी। वरी जेकर तव्हां माना चाहियो त माना मूं हिन मथे हीअं थोरो वरी पट जेको आहे इहो चिॿो बि थींदो आहे। हिनखे हीअं करे हीअं मथे कंदव न त वरी माना मथे बीहंदो पोइ। ऐं हिनखे हाल फ़िलहालु जेको नट आहे इहो टाइट न आहे। हीअ नट टाइट करे पोइ हिनखे मथे ज़ोर ॾई झलींदासीं, उते बीहंदो। त ट्रीपुट इहा जुगाड़ मुंहिंजी ठाही आहे असां। उमेदु आहे त तव्हांखे हीअ वीडियो पसंदि आयो हूंदो। ऐं तव्हां बि जेकॾहिं तव्हां न हुजे ट्रीपुट त तव्हां सिर्फ़ु 10 रुपए जे ख़र्च मां हीअ सॼी ट्रीपुट ठाहे सघो था। अॼु जो वीडियो असीं ताईं। अल्लाह हाफ़िज़।